दोस्तों अॼु मोहन उर्स चांडे जो एल्बम आहे 22 थर प्रोडक्शन जी पेशकश। एल्बम तमामु बहितरीनु आहे, सुठो आहे, ज़बरदस्त आहे। ऐं हेठि ढोलक नवाज़ ऐं शहनाई वारा वेठल आहिनि। हीअ वाहिद एल्बम आहे जंहिंमें इहे सर्व सामानी वारा वेठा आहिनि। ऐं हिन में हिकिड़ो ख़ूबसूरत गीत उर्स चांडे ॻायो। गीत जा ॿोल आहिनि, मुंहिंजी दिलि पीरीअ खे दुआ कर, मुंहिंजी दिलि पीरीअ खे दुआ कर। ऐं कुझु दोस्तनि कमेंट्स कया आहिनि, उहे कमेंट्स शामिलु कयूं। हिकिड़े दोस्त कामिल खान लिखियो आहे त बकवास वीडियो कोई नहीं देख रहा। ॿिए दोस्त लिखियो आहे त महिरबानी प्यारा, अव्हांजो कमु असांखे सुठो लॻो, उर्स चांडे जा मालूमात ॾींदा रहो। वॾी महिरबानी वॾा, लख कुर्ब तव्हांजा, लख थोरा। ऐं दोस्तनि खे इहो ॿुधायूं था त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि। हिन में कोई गीत न आहे ऐं कोई गानो न आहे शामिल। सिर्फ़ु एल्बम जे बारे में ॿुधाईंदासीं। एल्बम कहिड़े साल में आयल आहे ऐं हिन में कहिड़ा गीत आहिनि, कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि। असांजो कमु इहो ई आहे। अॻिते गाननि वारो कमु जेको आहे त उहो हाणे कम जो न आहे। काफ़ी सारा एल्बम यूट्यूब ते अवेलेबल आहिनि। हिन वक़्तु असां महिनत कयूं, असांखे को फ़ाइदो न आहे। सो इन्हनि खे ॾिसी करे असां इहो कमु रखियो आहे त जीअं दोस्तनि जेके मौसीक़ी सां इश्क़ रखनि था, ख़ासि करे उन्हनि जे लाइ हीअ वीडियो आहे त थोरी मालूमात ज़रूरी आहे। जेके उर्स चांडे जा परस्तार हूंदा, मंजू सखीराणी जा, जलाल चांडे जा, आबदा परवीन जा, मुमताज़ लाशारी जा, खोड़ सारा फ़नकार आहिनि। फौज़िया सुमरो थी वई, उमराणी थी वियो, ॿिया बि काफ़ी सारा फ़नकार आहिनि। जंहिंजे बारे में तव्हां कमेंट्स कंदव उन जे बारे में असां वीडियो इंशाल्लाह तव्हांखे ठाहे मोकिले ॾींदासीं। त हीअ कमु हीअं रखियो आहे असां, रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहे। हिन में तव्हांखे कलाम ॿुधाया वेंदा, शाइरनि जा नाला ॿुधाया वेंदा। ठीकु आहे दोस्तों, हीअ थर प्रोडक्शन जी पेशकश आहे, मीरपुर ख़ासि जी। ऐं हिन में पहिरियों कलाम आहे इलियास बबर जो। कलाम जा ॿोल आहिनि, यादि असांखे कजो, मतिलबु असांखे यादि कजो, असांखे यादि कजो। हुन खां पोइ आहे हाजी ख़ुश्क जो कलाम आहे, तोखां त भलो आहे अॻियूं दोस्त। उन खां पोइ आहे एजाज़ चांडे जो कलाम आहे, वेठो रोवां तुंहिंजा सूर सुहिणा। हुन खां पोइ अब्बास मल्लाह जो कलाम आहे, रुसण छॾे ॾे। हुन खां पोइ आहे कासिम खोसो जो कलाम आहे, यार जो ही शहर आहे। ऐं उन खां पोइ आहे सोणे जा आहिनि ज़ख़म दिलि ते। असल में कलाम कुझु अहिड़ी तरह लिखियल आहिनि, पढ़ण में मुश्किलात आहे। ऐं उन खां पोइ ॿियो कलाम आहे, अञा बेवस आहियां कर पिरी प्यार। हुन खां पोइ ज़बरदस्त गीत आहे, मुंहिंजे दिलि पीरीअ खे दुआ कर। हुन खां पोइ आख़िरी कलाम आहे, हा ॻोठ तुंहिंजे जो माण्हू मूंसां मिलंदो आहे। एल्बम हिते कंप्लीट थी चुको आहे। ऐं जंहिं बि दोस्त खे वीडियो पसंदि आयो हुजे, वीडियो खे लाइक करे ऐं कमेंट्स कंदो त उन जी कमेंट्स असां शामिलु कंदासीं हर वीडियो में। ऐं दोस्त काफ़ी जेके ॾिसनि था, उन्हनि खे अर्ज़ु आहे त पंहिंजे दोस्तनि ताईं शेयर कनि, जीअं उन्हनि खे थोरी मालूमात जी ख़बर पए। पंहिंजे लाइ जेको फ़नकार कमेंट्स कंदव त उन जे लाइ असां वीडियो बिल्कुलु ठाहींदासीं। ठीकु आहे दोस्तों।